अस्सलामुअलैकुम, गुड इवनिंग, वेलकम टू रंगन भरी शाम विद मी किरण मीर। कहिड़ा हाल आहिनि तव्हांजा? ठीकु आहियो? ख़ैर ख़ैरियत सां आहियो? हूअं त सुबुह जो उथंदा आहियूं, काई न काई असांखे न्यूज़ मिलंदी रहंदी आहे ऐं कुझु न कुझु असां सुबुह सां ॾिसंदा आहियूं स्क्रीन्स ते, न्यूज़ जे हवाले सां या सोशल मीडिया ते। अॼु सुबुह जो 9:15 साढा 9 जो टाइम हुजे, मूंखे मुंहिंजी हिकिड़ी ॾाढी सुठी दोस्त उनजी कॉल आई त KTN जी सीनियर ऐं पुराणी एक्ट्रेस मारवी चन्ना जी डेथ थी वई आहे। मूंखे यकीन न आयो, मां उनजी ॻाल्हि ते एतबार न कयो। मां चयो त ईअं कीअं थो थी सघे। मां उनखे कॉल कई। मां जॾहिं उनखे कॉल कई ऐं उन खां पोइ जेको आहे मूंखे डिटेल्स ख़बर पियूं त मारवी जी तबियत 2 ॾींहंनि खां काफ़ी ख़राबु हुई, ऑन एंड ऑफ हॉस्पिटल वेंदी रहंदी हुई ऐं कल्ह शाम जो 5 बजे हूअ हॉस्पिटल में एडमिट थी आहे ऐं उन जूं किडनीज़ फेल थी वियूं हुयूं। राति जो 12 बजे वेंटिलेटर ते अची वई। सुबुह जो फजर जे टाइम 5 बजे उन्हनि जी डेथ थी वई आहे। कराची जो हिकिड़ो वॾो हॉस्पिटल, प्राइवेट हॉस्पिटल, जिथे हू एडमिट हुई। मूंखे यकीन न पियो अचे, छो त मारवी चन्ना एॾी प्यारी इंसान हुई, एॾी सुठी एक्ट्रेस हुई सिंध जी ऐं बहितरीन इंसान हुई, बहितरीन इंसान। अॼु असां हिकिड़ो हीरो, सिंध धरतीअ जो हीरो विञाए छॾियोसीं। इहा आहे इंसान जी ज़िंदगी। बेशक अल्लाह जी अमानत आहियूं, असां सभिनीनि खे वञिणो आहे, पर ही जेके असांजा प्यारा कोलीग्स हूंदा आहिनि, जिन सां गॾु असां हिकिड़ो वक़्तु पंहिंजी ज़िंदगी जो मख़सूस हिकिड़ो वक़्तु जेको असां गुज़ारियो हूंदो आहे, उहो कॾहिं न विसरंदड़ हूंदो आहे। मारवी हमेशह असांजे दिलनि में रहंदी, मूंखां त कॾहिं बि न विसरंदी। शायदि इन जे करे छो जो मां मारवी सां तमामु घणो वक़्तु गुज़ारियो हुयो। उहो टाइम अॼु बि मूंखे यादि अचे थो, जंहिं महिल असां शूट्स गॾु कंदा हुआसीं, गॾु ड्रामनि में कमु कयो। मां हुनजे घर केतिरा भेरा रही हूंदसि ऐं केतिरियूं ई ॿियूं गैदरिंग्स, एक्टिविटीज़ असां गॾु कयूं हूंदियूं, ट्रैवल गॾु कयो हूंदो। मूंखे यकीन न पियो अचे। 5 साल पहिरियां ई मारवी जी शादी थी हुई, नंढड़ी धीउ अथसि 2 सालनि जी। मूंखे रखी रखी सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको दिलि में थिए थो उनजी नंढड़ी धीउ जो थो थिए, 2 सालनि जी मासूम ॿार। केरु संभालींदो उनखे? बेशक अल्लाह संभालींदो, पर माउ माउ हूंदी आहे। अल्लाह साईं मारवी जा दर्जात बुलंद करे, उनखे जन्नतुल फिरदौस में आला मुक़ाम अता करे ऐं मारवी जी फैमिली खे अल्लाह साईं सबर अता करे। ही सफ़र जारी आहे, ही कंहिंखे अॻु में वञिणो आहे, कंहिंखे पोइ वञिणो आहे, का ख़बर कोन्हे। त केतिरी न्यूज़ ते बि न्यूज़ हली, मुंहिंजी अखियुनि मां यकीन कयो लुड़क न पिया बीहनि उन टाइम। मां अम्मी खे इहो ई पई चवां, मां चयो अम्मी मां बि सुभाणे ईअं ई हली वेंदसि, मुंहिंजी बि केतिरी न्यूज़ ते ईअं ई स्लाइड हलंदी हूंदी। त अम्मी चयो इहो छा थी चवे? मां चयो न, आर्टिस्ट आहियूं न, स्लाइड त हलंदी। जीअं अॼु मारवी जी थी हले, शायदि सुभाणे मुंहिंजी हलंदी, कंहिं ॿिए जी हलंदी। शहज़ाद जतो ई ॾिसो, कुझु टाइम पहिरियां साल थियण वारो आहे उनखे, उन जी ओचितो डेथ। मतिलबु असां यकीन नथा करे सघूं, असांजा प्यारा आर्टिस्ट ईअं ई असां खां विछड़ंदा था वञनि पिया। अल्लाह जी रज़ा आहे, अल्लाह जी रज़ा में राज़ी थियणु घुरिजे। ही वक़्तु अहिड़ो आहे जो असांखे सबर ई करणु घुरिजे। ऐं उन खां अलावा इहो ज़रूरु चवणु चाहींदसि त बारिशुनि जो मौसमु आहे ऐं किथे न किथे जेको आहे ख़बर पवे थी त बिजली किरी रही आहे, खिवण जंहिंखे असां चवंदा आहियूं, खिवण ॾाढी किरी आहे। शायदि कल्ह कोटड़ी में किथे किरी आहे या उन खां अॻियां जेके बि ॿिया ॻोठ आहिनि उते किथे न किथे किरी आहे। त चवण जो मक़सदु इहो आहे त ही मॉनसून जूं जेके बारिशूं आहिनि, ही तमामु ख़तरनाक ऐं अनएक्सपेक्टेड बारिशूं आहिनि। हिननि खां थोरो एहतियात करो। ॿाहिरि सैरो तफ़री ते जेकॾहिं निकिरो था त इलाही एहतियात कयो। खिवण कहिड़े वक़्तु किरी सघे थी, का ख़बर नथी पए पई। तमामु घणो एहतियात कयो। असां सां गॾु अॼु गेस्ट बि आहिनि,
ऐं थोड़ी देर में मां तव्हांखे ॿुधायां थी असां सां गॾु केरु आहिनि। उन खां पहिरीं मां शोभित भाई खे सलाम करणु चाहींदसि। अस्सलाम वालेकुम शोभित भाई, कैसे हैं आप? ठीक हैं? अस्सलाम वालेकुम किरण, शुक्र अल्हम्दुलिल्लाह। मैं ये कहता हूँ कि हर हाल में अल्लाह का शुक्र अदा करना बेशक चाहिए। बेशक। और इसमें कोई शक नहीं कि आपने मारवी छन्ना का जिक्र किया। मेरी उनसे मुलाकात तो नहीं है, लेकिन ये कि उनके सीरियल प्ले मैंने देखे हैं और वो जैसी खुश शक्ल थी, वैसे ही मुझे लगता है कि जितने लोगों से मैंने उनके बारे में सुना है कि ऐसी खुश अखलाक भी थी। बहुत प्यारी। तो बहुत अफसोस की बात है ये हमारे मीडिया के लिए। एक मीडिया का बड़ा पर्सन हमसे जुदा हुआ है। अल्लाह रब्बुल आलमीन की मग़फ़िरत फरमाए। आमीन आमीन। बाकी ज़िंदगी आपको पता है, ये तो मशीद खुदाबंदी है। हम इसमें सिर्फ अफसोस ही कर सकते हैं या दुआ कर सकते हैं। एक आज वो हैं, कल मैं हूँ। अल्लाह आपको सेहत ज़िंदगी अता करे। लेकिन बात वही है कि इंसान ऐसे ही जाएगा, कुछ पता नहीं चलता। आजकल तो पता ही नहीं चलता, ऐसे ही चले जाते हैं। लेकिन किरण, मैसेज आप ये दे दें अपने व्यूवर्स लोगों को कि कुछ ऐसा अच्छा करके जाओ हाँ, कि लोग आपको कि याद आपको रखें। याद रखें। बिल्कुलु सही ॻाल्हि आहे त कुझु अहिड़ो कजे जो तव्हांखे पोयां जेके लफ़्ज़ आहिनि उहे सुठनि लफ़्ज़नि में तव्हांखे यादि कयो वञे। इन तरह सां ॿी ॻाल्हि इहा त फ़ैसिलो अॼु तव्हांखे करिणो आहे। जेकॾहिं सुभाणे ॿार खे हलणो आहे, 15 ऑगस्ट खां वठी 21 ऑगस्ट ताईं जेका जारी मुहिम आहे हिन जी पोलियो जी, त बराए महिरबानी तव्हांजे दर ते जेका बि टीम अचे थी, तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा ड्रॉप्स बि पियारियो ऐं वैक्सीन बि लॻारायो। छो त ही लाइलाज बीमारी आहे ऐं इन बीमारी सां सिर्फ़ु विड़ी सघिजे थो पोलियो जे ड्रॉप्स जे ज़रिए ऐं वैक्सीन जे ज़रिए। सो बराए महिरबानी पंहिंजे ॿारनि खे लिकायो न। टीम अचे थी त उन्हनि खे ज़रूरु इहे फुड़ा पियारियो। मां तव्हांखे ॿुधायां त अॼु असां सां गॾु हिते स्टूडियो में जेके मौजूदु आहिनि, माशाअल्लाह सां इलाही बहितरीनु टीचर सिंगर आहिनि ऐं उन्हनि जो नालो आहे अनवर अली ज़रदारी साहबु। माशाअल्लाह 40 खां मथे जेको आहे उन्हनि जा एल्बम्स रिलीज़ थी चुका आहिनि। 30 सालनि खां वठी हिन फील्ड में आहिनि। उस्ताद अल्हादाद ज़रदारी ऐं उस्ताद मिठल साहब खां हुननि सिख्या वरिती आहे, म्यूज़िक सिखियो आहे, गायकी सिखी आहे उन्हनि ऐं माशाअल्लाह सां कल्चर डिपार्टमेंट मां खोड़ सारा अवॉर्ड्स उन्हनि विन कया आहिनि। ऐं हिकिड़ो उन्हनि जो गानो बि मशहूरु हूंदो हुयो, ज़माने मूंसां ॾाढो ज़ुल्म कयो आहे। सो इहो उस्ताद अल्हादाद ज़रदारी साहब जो इहो गानो हुयो। सो उन्हनि सां गॾु ढोलक ते असां सां गॾु मौजूदु आहिनि उस्ताद क़ुर्बान अली उर्फ़ सज्जाद अली साहब। उन्हनि खे बि भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। ऐं अनवर अली ज़रदारी साहब खे बि जेको आहे भलीकार कंदासीं। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। कीअं आहियो भाउ? ठीकु आहियो? फर्स्ट क्लास, ठीक ठाक। तव्हां कीअं आहियो? अल्हम्दुलिल्लाह। तव्हांखे भलीकार त चओ। महिरबानी, थैंक यू तव्हांखे यादि करण जी। ऐं एंडी भाउ असांखे पंहिंजे प्रोग्राम में यादि कयो, तमामु ॾाढी ख़ुशी थी आहे पंहिंजे प्रोग्राम में अची करे। वॾी महिरबानी भाउ, वॾी महिरबानी। हीज़ इंटरव्यू बेस्ड प्रोग्राम त न आहे, ईअं असां चिट चैट कंदा आहियूं। मां तव्हांखां इहो बिल्कुलु न पुछंदसि कीअं स्टार्ट वरितो, छा कयो, छा न कयो। बाक़ी हा, इहो ज़रूरु पुछंदसि त इहो शौक़ु तव्हांखे छो थियो? हा, इहो शौक़ु इन ई करे थियो जो असांजी फैमिली में मां तव्हांखे ॿुधायो त उस्ताद अल्हादाद ज़रदारी या उस्ताद फ़ोटो ज़रदारी, ईअं सम्झो त सिंध में उनखे जे यूनिवर्सिटी तव्हां चई सघो था मौसीक़ी जी। सिंध में हुननि वॾो कमु कयो, माना ॻाइण जे हवाले सां। त घराणे सां रिलेटेड माण्हू ऐं हुउसि त जॾहिं मूं अखि खोली त आउं हिकिड़े मौसीक़ी जे घराणे में अखि खोली त बचपन में ई मुंहिंजो जेको आहे हिन फील्ड में लाड़ो थी वियो। सही। जी जी। त मतिलबु एतिरो अरसो तव्हांखे थी वियो आहे हिन फील्ड में माशाअल्लाह सां, त तव्हांखे कीअं महसूसु थो थिए त तव्हां वाक़ई उन जॻह ते अची विया आहियो जिते तव्हांखे अचणु घुरिजे पियो? बसि असांजी कोशिशि त आहे, छो जो उस्ताद मंज़ूर अली ख़ान खां बि हिकिड़ो सुवालु कयो वियो, उस्ताद जंहिंखे लक़ब ॾिनल, उन खां बि इहो पुछियो साईं तव्हां मौसीक़ी खां केतिरी तव्हांजी नॉलेज आहे? उन हिकिड़ो जवाबु ॾिनो त असां उन जे अॻियां त पोइ कुझु न आहे। उन चयो त ऐं हिकिड़ो समंदर मां जीअं पखी पाणी पीए, एतिरी मूं वटि न। सो हीउ कमु जेतिरो पियो सिख एतिरो माण्हू सिखे पियो। बाक़ी जेके स्टेजूं हुयूं इहा असांजी ख़्वाहिश हुई त कॾहिं चैनल ते कीअं वञिणो आहे, रेडियो ते कीअं वञिणो आहे, कैसेट जो दौरु, या इहे अलाह साईं महिरबानियूं आहिनि, स्टेजूं असां सभु ॾिठियूं आहिनि। माशाअल्लाह उन्हनि माशाअल्लाह। ते पंहिंजो फ़न जो मुज़ाहिरो करे चुका आहियूं। सही।
चैनल्स त हाणे कुछ साल थिया आहिनि जो आया आहिनि। न पीटीवी जो दौर मां ॿुधायां थो। PTV जो ॾाढो दौर, ॾुखियो हा, माना हा। उते रुगो एंट्री थियण बि ॾाढी ॾुखी ॾाढी ॾुखी, ॾाढी ॾुखी। उन दौर में असां जेको आहे लाइनूं लॻी पई हूंदियूं, हा। कतारूं, वॾियूं वॾियूं कतारूं हूंदियूं, अंदरि पास खां सवाइ वञी न हा सघिबो न हुयो। उनजी सख़्ती बि हुई उन टाइम में, जेको मौसीक़ी ॾाढी ॾुखियो कमु हो उनखे पास थियणो हुते, हा, पोइ वरी प्रोग्राम उनजो मिलणु, वरी इहो ॾाढो मंज़िलूं हिकिड़ियूं आहिनि, स्टेज बाय स्टेज उहे करे माण्हू तकलीफ़ुनि सां पहुतो इन्हनि जॻहनि ते। केतिरो मतिलबु तव्हां हिन फील्ड में अचण खां पोइ परेशानियूं ॾिठियूं, काफ़ी, या काफ़ी। मतिलबु तव्हां जेका स्ट्रगल जंहिंखे चइजे थी, केतिरी कई हूंदी काफ़ी महिनत? काफ़ी सिख्या खां वठी उस्तादनि जा दड़का, इहे सभु शयूं इन में माना, छो जो उन में उन दौर में इहो हूंदो त बाबा सिखंदे त पोइ अॻिते तव्हां वेंदव। हींअर त तव्हां ॾिसो था त कंप्यूटर दौर थी वियो आहे, रिदम बि पाणे पियो सेट थिए, आवाज़ बि पाण, उहो ॾुखियो कमु हो, तमामु ॾुखियो कमु, सही, साल लॻी वेंदा सही। किथे। अॼुकल्ह त माण्हू जेको आहे सफ़ा चवंदा आहिनि त रातो राति असां स्टार्ट ठही वञूं, रातो राति असांजो गलो बिल्कुलु फिट थी वञे, म्यूज़िक बि सुठी अची वञे असांखे वॼाइण, हारमोनियम खे वॼाइण को मज़ाक़ कोन्हे, पर माण्हू वॼाइनि था, अचे न अचे, हा अचे न अचे, सुर हुजे न हुजे, ॻाइनि था। ऐं आम माण्हू खे बि ख़बर कान थी पए, अलाए छा, बसि पोइ हले पियो कमु। बसि वक़्तु अहिड़ो अची वियो, क़यामत जूं निशानियूं, मां चवंदी आहियां ही क़यामत वारियूं निशानियूं आहिनि, जो माशाअल्लाह सां रातो राति जेको रुठे थो सिंगर ठही थो वञे, हे क़यामत जूं निशानियूं आहिनि। सो हिन ॻाल्हि ते असांखे छा था ॿुधायो? अरशाद जो हिकिड़ो गीत आहे तव्हांखे। जी जी जी। दिलबारे दिलबर खे डोरा पा बिदबा, बधी हथ दब जागियां रज़ कबा, सिवा सुणे यार जे बेखे न चइबा, जॾहिं अब्बास अली गॾबा, तॾहिं कंदुसि अहवाल अंदर जा। मिठा मुंह जे वफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो, मिठा मुंह जे वफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो, मगर तूं जे जफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो, मगर तूं जे वफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो, मिठा जे वफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो, मिठा मुंह जे वफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो। खां अॻे ई मां ॾुखियल खे छो ॾुखायो था, ओ ॾुखायल खां अॻे ई मां ॾुखियल खे छो ॾुखायो था, ॾुखायल हिन वीचारे जी ज़मानो शागिदी ॾींदो, ॾुखायल हिन वीचारे जी ज़मानो शागिदी ॾींदो, मगर तूं जे जफ़ाउनि जी ज़मानो शागिदी ॾींदो,
ज़मानो शाग दे मिठा मुंहिंजे वफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मिठा मुंहिंजे वफ़ाउनि जी ज़मानो शाग दे बर्बाद थो दिल खे अॻे बर्बाद दिल आहे करी बर्बाद थो दिल खे अॻे बर्बाद दिल आहे इन्हे बर्बाद दिलड़ी जी ज़मानो शाग ज़मानो शाग दे मगर तुंहिंजे जफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मगर तुंहिंजे जफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मिठा जे वफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मिठा जे वफ़ाउनि जी ज़मानो शाग दे डोग मां कहिड़ो आहियां अरशाद पे दोही ओ कबूलिया डोग मां कहिड़ो आहियां अरशाद पे दोही मुंहिंजी यार बेगुनाही जी ज़मानो शाग दी शाग दे मगर तुंहिंजे जफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मगर तुंहिंजे जफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मिठा मुंहिंजे वफ़ाउनि जी ज़मानो शाग दे मुंहिंजे वफ़ाउनि जी ज़मानो शाग दे माशाल्लाह ज़बरदस्त ज़बरदस्त ऐं असांजो जेको भाउ ढोलक ते आहे उस्ताद कुर्बान अली उर्फ़ सज्जाद अली माशाल्लाह भाउ ॾाढो सुठो तव्हां ढोलक वॼायो आहे और शोभी भाई माशाल्लाह आपने भी बहुत अच्छा साथ दिया इनका बिल्कुलु मैच थी आयो खान साहब माण्हू नी कमु करण वारा माण्हू ऐं माशाल्लाह तव्हां बि ॾाढो सुठो ॻायो महिरबानी थैंक यू ही कंपोज़िशन कंहिंजी आहे ही हिकिड़ो उस्ताद पंहिंजो हो उनजो गीत मूंखे ॾाढो सुठो लॻो हुन थोरी कंपोज़िंग ॼण मूंखे न आहे ख़बर त कंहिंजी कयल आहे अच्छा पर मूंखे ॾाढो सुठो लॻो त मूं लिखी करे ॻायो सही अच्छा अक्सर करे जेके तव्हांजा गीत हूंदा आहिनि उन्हनि जी कंपोज़िशन तव्हां पाण कंदा आहियो मां काफ़ी पंहिंजे गीतनि जी बि कई आहे काफ़ी अहिड़ा गीतनि जिन जी कंपोज़िंग मूं पाण कई आहे का बसि शाइरी मिली थी वञे भाउ हिनखे हाणे धुन लॻाइणी आहे बसि इहो अलाह साईं जी हिकिड़ी महिरबानी ॿी उस्तादनि जी दुआ सां इहे शयूं पोइ माना अची वेंदियूं आहिनि अच्छा हिकिड़ो सुवाल मां तव्हांखां इहो करणु चाहींदसि त पहिरें धुन ठहंदी आहे या पहिरें गीत लिखियो वेंदो आहे पहिरियां शाइरी लिखी वेंदी आहे पोइ हुन ते धुन ठहंदी अगरि ईअं इतफ़ाक़ आहे कोई कुझु माइंड में अची थो वञे तव्हां प्ले वेठा था कयो कुझु न कुझु हारमोनियम ते जीअं तव्हां वॼायो था या पियानो तव्हां वॼायो था त कुझु ईअं ज़हन में अची वियो ऐं उन मुताबिक़ कुझु लिखणु शुरू कजे हाणे इहो बि कुदरती हिकिड़ी ॾात आहे कंहिं माण्हू खे मिलंदी आहे तव्हांजो ज़हन तव्हांजा उहे पोइ लफ़्ज़ पाण साम्हूं ईंदा आहिनि लिखिबा वेंदा आहिनि धुन पाणे उन ते कंपोज़ थींदी वेंदी आहे
केतिरा गीत पाण तव्हां लिखिया हूंदा? मूं यादि न आहे पर काफ़ी गीत लिखिया आहिनि। अच्छा। हा, छो जो ही आहे फील्ड मोहबत वारी, सही। माना हिन सां इहा शइ रिलेटेड आहे। जंहिंखे मोहबत न आहे पोइ उहा कंहिं इंसान सां हुजे, फ़न सां हुजे, पोइ इहे इन्हनि शयुनि सां इहे शयूं ॻंढियल हूंदियूं आहिनि। पर अॼुकल्ह जा जेके सिंगर्स आहिनि तव्हांखे छा थो लॻे त हू सिंसियर आहिनि पंहिंजे कम सां? न, अॼुकल्ह उहा सिख्या ख़तमु थी विया, जेको सिखण वारो कमु उहो ख़तमु थी वियो। वजह छा आहे? बसि अॻी जेका इलाही ॾुखियाई, हींअर ॾिसो सभु शइ हिकिड़ी सवली करे, माना सवली मिले पई, त माण्हू कीअं पोइ होॾे सिखे वञे? उते साल लॻंदा, टाइम लॻंदो। हिते त शौक़ु आहे, गीत आयो बाबा कंहिं स्टूडियो में वियो, अब तुंहिंजो गीत हींअर रिकॉर्ड, तूं फनकार आहे, हुनजूं पिचूं विचूं सभु सेट करे फस्ट क्लास, हुनखे ज़रूरत ई नथी पए त सिखणु ऐं वञा। हुते त उस्तादनि वॾो, ऐं उस्ताद बि उहे न रहिया जेके जिन पंहिंजो। पर तव्हांखे नथो लॻे त ईअं ॿिए कंहिंजो हक़ मारिजे थो, जेको असल जंहिंजी सिख्या वरितल आहे ऐं जेको सुठो ॻाईंदड़ हुजे, हुनजो हक़ नथो मारिजे? बसि हाणे उहो त ज़्यादती त आहे, इलाही ज़्यादती आहे, इलाही ज़्यादती आहे। छो जो जेके इहे म्यूज़िक कंपनीज़ आहिनि या जेके बि स्टूडियोज़ हाणे जेके अहिड़ा माण्हू जिन कमु कयो आहे न इलाही, हाणे उन्हनि जी हिन सिस्टम मां बि माना काफ़ी दोस्तनि सां मुलाक़ात थी थिए त दिलि जीअं खजी वञे या खटी थी, यार एतिरी महिनत कईसीं, हुनजो एतिरो सिलो न मिलियो। त हाणे इहे शयूं बि आहिनि, काफ़ी शयूं जेके इंसान फ़नकार खे सपोर्ट कंदियूं, जीअं कैसेट जो दौर हो, फ़नकार खे हुन मां इलाही मुआवज़ो मिलंदो। त हाणे इहे शयूं काफ़ी शयूं ख़तमु थियूं आहिनि, त फ़नकार वीचारो मुश्किलातुनि में आहे। कैसेट्स जो दौर हुयो, वरी सीडीज़ आयूं, वरी हाणे उहो वक़्तु बि ख़तमु थी वियो, हाणे यूट्यूब जो दौरु आहे। यूट्यूब जो दौरु आहे, हाणे शायदि कुझु अरसे खां पोइ इहो बि ख़तमु थी वेंदो, वरी अलाए कहिड़ो दौरु ईंदो, ख़ुदा खे ख़बर हुआ, असांखे न आहे ख़बर। हा, त ॾुखियाई माना आस्ते आस्ते उहे थींदियूं थी वञनि, उहे जेके इलाही वीचारा जिन कमु कयो आहे पोइ हिते थींदा था वञनि। तव्हां माशाल्लाह 40 खां मथे तव्हांजा जेके एल्बम रिलीज़ थिया आहिनि, जी जी, त उहे तव्हांजा एल्बम्स कॾहिं उन्हनि मां को गीत कुझु चैनल्स वग़ैरह ते हलिया या तव्हांजा सिर्फ़ु उहे एल्बम्स? काफ़ी असां हज़ारनि जी तादाद में महफ़िलुनि में एतिरा गीत ॻाया आहिनि जो असां, उहा सिंध जी का कुंड कुर्छ न आहे जिते माना वञणु न थियो आहे। तॾहिं ख़ुशियूं बि ज़्यादा हूंदियूं, दौर माना रुपए जो दौर हूंदो, 2 रुपया 5 रुपए जे दौर ताईं सही कमु हलियो, आवाम ॾाढो माना। पर हाणे जीअं महांगाई थींदी वई आहे ऐं तीअं उहो सिस्टम उतां बि हाणे उहा शयूं ख़तमु पियूं थियनि। जेके राति जूं महफ़िलूं थींदियूं हाणे तक़रीबन शादियुनि में बि हाणे जेके शादियुनि जा ॾींहं जो पिया थियनि। के अहिड़ा ॿुधण वारा माण्हू आहिनि जेके पंहिंजूं महफ़िलूं थोरियूं कराइनि था। इलाही फ़र्क़ु पियो आहे, इलाही फ़र्क़ु पियो आहे। हिकिड़ो त कोविड वारो टाइम हुयो जंहिंमें काफ़ी परेशानियूं आयूं सभिनीनि खे, ऐं उन खां अलावा वरी महांगाई जो दौरु थी वियो आहे। सो ही जेके गैदरिंग्स, जेके लिमिटेड जेके शयूं थी वियूं आहिनि, इहे इन ई तरफ़ इशारो कनि थियूं, ऐं उहे ॿुधण वारा बि हाणे कोन्हनि के। ॿुधण वारा माण्हू अञा बि आहिनि, पर घटि थी विया। फील्ड माना आहे, जेको कमु करे पियो त उन जा माण्हू आहिनि अञा ॿुधण वारा। पर हाणे उहा तव्हांजी सही ॻाल्हि आहे, उहो एतिरो न आहे, घटि आहे, पर अञा ॿुधण वारा आहिनि माण्हू जेके। सही। हा, अञा ही छो जो नेट जे ज़रिए इलाही मौसीक़ी फैली बि आहे। हा बिल्कुलु। तव्हांजो पंहिंजो आहे यूट्यूब चैनल? हा, अनवर अली ज़रदारी जे नाले सां आहे। जी जी, सही। पर उन ते मां एतिरो कमु न कयो, छो टाइम मिले कोन पियो, ॻोठ खे संभालणु, ज़मीनुनि खे, वरी जॉब खे, इहे सभु शयूं जेके आहिनि उन ते एतिरो कमु न पियो थिए। त कोई मतिलबु तव्हांजो हुजे, कोऑर्डिनेटर हुजे या कोई अहिड़ो एडमिन रखी छॾियो जेको हुनखे वेही संभालींदो रहे? बसि दुआ कयो, इंशाल्लाह इंशाल्लाह। हीअंर छा पिया ॿुधायो असांखे? हा, हींअर हिकिड़ो गीत आहे उस्ताद अल्लाह जो आहे। अच्छा, ब्रेक जो वक़्तु थी वियो आहे, ब्रेक खां पोइ जेको आहे हिनखे कंटिन्यू था कयूं। जी व्यूअर्स, वक़्तु थियो ब्रेक जो, कार्य न वञिजो, जल्दी वापसि था अचो। रंग
भलीकार था चऊं तव्हांखे रंगनि भरी शाम में। ऐं जेके बि भाइर भेनर हिन वेदर में प्लान करे वेठा आहिनि त असांखे नारान कागान या नॉर्दर्न एरियाज़ में किथे बि वञिणो आहे त बराए महिरबानी पंहिंजो शेड्यूल जेको आहे फ़िलहालु डिले करे छॾियो, कैंसिल करे छॾियो, छो त अॼु सुबुह जी ई न्यूज़ आहे नारान में सैलाबी रेलो हली रहियो आहे ऐं जंहिंजे करे पाणी रोड्स ते अची वियो आहे ऐं पुल पाण सां गॾु खणी हलियो पियो। हिकिड़ी इंट्रैक्शन हुई विच में रोड जी ऐं हुन तरफ़ ॻोठ जी, सो उहा पुल पाण सां गॾु खणी हलियो वियो आहे। सो बराए महिरबानी एहतियात कयो, ही सफ़ा सीज़न कोन्हे। जेकॾहिं वाक़ई तव्हांखे नॉर्दर्न एरियाज़ घुमिणो आहे त सेप्टेम्बर तव्हांजे लाइ बेस्ट आहे। सेप्टेम्बर में तव्हां वञो, उन वक़्तु ही वारो मौसम न हूंदो हुते बि, ऐं उन वक़्तु उन जाइ ते लैंडस्लाइडिंग बि न हूंदी। सो एहतियात कयो, एहतियात तव्हांजे पंहिंजे हथ में आहे। असांजी कोशिशि इहा ई हूंदी आहे त असां तव्हांखे बर वक़्तु जेको आहे आगाह कंदा रहूं शयुनि खां, त ही जेके मुसीबतूं आहिनि कुदरतियूं आहिनि, इन्हनि शयुनि खां असां डिनाए नथा करे सघूं। अलाह जे हथ में हर शइ आहे, पर एहतियात तव्हांजे हथ में आहे। सो ब्रेक खां पहिरियां जीअं मां तव्हांखे गुज़ारिश कई त असांखे कुझु ॿुधायो तव्हां। असांजो तमामु बहितरीनु शाइर आहे नवाज़ अली नवाज़ साहब, कुनड़ साहब काज़ी जी ॾाढा ख़ूबसूरत उन जा गीत आहिनि, 9 गीत आहे जेको तव्हांखे ॿुधाइजे। जी जी इश्क हो चर्चो न हो रोशो न हो, बाग जो शोलो हो गुलदस्तो न हो, पर बेहोटों साल हो चौथों साल हो, दर्द दिल हर साल हो पर अहिड़ो न हो। मोहब्बत खां पोइ विकिजी वियो न त एतिरो उस्ताद अघु सस्तो न। मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो, मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो, पंहिंजी ख़ुशी ॿुधायो, पंहिंजी ख़ुशी ॿुधायो, ख़ुशी छॾे ॾियो, मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो, पंहिंजी ख़ुशी ॿुधायो, पंहिंजी ख़ुशी ॿुधायो। दिलि लॻी कयो था, दिलि लॻी कयो था, मूंखे सची ॿुधायो, मूंखे सची ॿुधायो, ख़ुशी छॾे ॾियो। नेण तुंहिंजा आला
रहिया ही नेण तुंहिंजा आला छालाए थी रहिया ही नेण तुंहिंजा आला छालाए थी रहिया मुझे करे त काने मुझे करे त काने अख में नमी ॿुधायो अख में नमी ॿुधायो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो ओ पंहिंजी ख़ुशी ॿुधायो पंहिंजी ख़ुशी ॿुधायो सांझी सुबह ॾिसां थो वेही अवां जुराहूं रंग खुशबू आगे ही रंग खुशबू आगे क्या रोशनी ॿुधायो क्या रोशनी ॿुधायो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो ओ पंहिंजी ख़ुशी ॿुधायो पंहिंजी ख़ुशी ॿुधायो दिल लगी कयो था या दिल लगी कयो था ओ मूंखे सची ॿुधायो मूंखे सची ॿुधायो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो शाइर चए थो जेको जीअण जो ज़रियो आहे मुंहिंजो उहो त मूंखां त न खस जंहिंजो अथम सहारो सोई खसे वञो हो जंहिंजो अथम सहारो सोई खसियो वञे पियो जंहिंजो अथम सहारो सोई खसियो वञे पियो जंहिंजो अथम सहारो सोई खसियो वञे पियो हिन आवाज़ तो सके हिन आवाज़ तो सके आ दुश्मनी ॿुधायो आ दुश्मनी ॿुधायो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो पंहिंजी ख़ुशी ॿुधायो पंहिंजी ख़ुशी ॿुधायो दिल लगी कयो था मूंखे सची ॿुधायो मूंखे सची ॿुधायो मुंहिंजी ख़ुशी छॾे ॾियो माशाल्लाह 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 वीआईपी ज़बरदस्त माशाल्लाह सा कमाल करे छॾियो था ऐं सॼो ढोलक वारो भाउ कुर्बान भाउ माशाल्लाह उस्ताद साहब माशाल्लाह अल्लाह से ख़ुशि रखे तव्हांखे ॾाढो ज़बरदस्त आला शोएब भाई आपकी नज़रें उनकी नज़र में देखिए। कोऑर्डिनेशन रहती है हाँ। उसकी वजह है कि सुर और ताल का बहुत गहरा ताल्लुक है मिलाप है ये। तो ये आंखों आंखों की आंखों बातें आंखों की बातें होती हैं बहुत सी बातें हैं जो वो मुझे कह देते हैं बहुत सी बातें मैं उन्हें कह देता हूँ वाह माशाल्लाह माशाल्लाह ऐं ही गानो एक्चुअली शोएब भाई जो हुयो हाँ दिल लगी करे पियो न सच्चाई भी बड़ी अच्छी है इसकी मुझे लगी आपने जो इसकी जो दूसरी लाइन थी हाँ आ, या दिल लगी कयो था या मूंखे हाँ, सची आए, 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 क्या बात है दिल हिकिड़ा माण्हू दिल लगी कंदा आहिनि
उन्हनि खे इहा ख़बर न ईंदी आहे अॻिते मसइलो छा थींदो, हाय हाय कंहिंजो नुक़सानु केॾो थी वञे। अच्छा कलाम, बहुत अच्छा कलाम, बहुत आपने अच्छा, गाया भी बहुत माशाल्लाह, अच्छा माशाल्लाह, जबरदस्त। माशाल्लाह। मैं बोल नहीं सकता हूँ लेकिन समझ ज़रूर सकता हूँ, ये मतलब बोल नहीं सकता, शुक्र। सिंधी बोली बोल नहीं सकता हूँ, ये नहीं है मेरा, मैं यूं वाला नहीं हूँ। इहो बि शुक्र आहे रुॻो सम्झे थो, ॻाल्हाईंदो त पर अलाए छा छा ॻाल्हाईंदो। इहो वरी मसइलो थी वेंदो न न शोएब उस्ताद भाई। कम वारो माण्हू आहे, इलाही हा, कमनि खे यादि आहे, सुरीलो माण्हू आहे। न न वाकई कमु वारो त आहे। सवाल अच्छा चवांसि हाणे। अच्छा माशाल्लाह, तव्हां टीचर आहियो जीअं, त इहो मूंखे ॿुधायो त तव्हांजी का अकेडमी आहे, तव्हां त उते असांजो सेखारींदा हिकिड़ो हुयो? वॾो तमामु इदारो आहे गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन, जेके डिसेबल ॿार जेके आहिनि उन्हनि में, ऐं ब्लाइंड सेक्शन आहे, ऐं सभिनी खे बि ॾिसणो आहे, पर इलाही ज़्यादा फोकस मुंहिंजो जेको ब्लाइंड ॿार आहे उन्हनि ते आहे, त हू ॾाढा उनजा आवाज़ त क्या बात आहे, ॾाढो अलाह अलाह साईं हिकिड़ी शइ हुन खां खसी आहे त 1000 नेमतूं हुनखे ॾेई छॾियईं, सुभान अल्लाह। 1000 नेमतूं। वाकई इहो सही था चओ। असांजा बि कुझु अहिड़ा कॉलर्स आहिनि, कुझु ॿार अहिड़ा आहिनि जेके असांखे कॉल्स कंदा आहिनि, कुझु टाइम सां, कुझु मतिलबु कुदरती नज़र उन्हनि जी हली वई आहे, पर तव्हां उन्हनि जो आवाज़ु ॿुधो, माशाअल्लाह बहितरीनु आवाज़ु आहे उन्हनि जो। इलाही मुंहिंजूं स्टूडेंट जिन जियो ते काफ़ी वॾे चैनल ते हुननि मुक़ाबला नातुनि में खटिया आहिनि, तमामु वॾो माना वॾो कमु कयो। जे ॿाहिरि हुजनि त अञा उन्हनि जे लाइ सही ॻाल्हि आहे, वॾो माना, पर पोइ बि हिते बि उन्हनि जो क़दुरु कयो पियो वञे। सुठी ॻाल्हि आहे। ऐं असांजो जेको सिंध जो जेको ॿारु आहे, चाहे उहा न्याणी हुजे चाहे उहो छोकिरो ई छो न हुजे, एतिरो टैलेंट आहे, एतिरो टैलेंट आहे, पर ॻाल्हि उहा ई आहे त उन्हनि खे कोई प्लेटफॉर्म मिले त। असां वटि उहो हुननि ॿारनि जे लाइ त आहे, इलाही कमु पियो थिए उन्हनि जे लाइ। माशाल्लाह, सुठी सेंट्रल ॻाल्हि गवर्नमेंट आहे। तमामु घणो कमु पियो जीअं थिए। ब्लाइंड ॿार थी विया, का मतिलबु फिज़िकली डिसेबिलिटी बि उहा आहे। बि आहे, ऐं MR मेंटली रिटायर्ड उन्हनि में त वरी उन्हनि में त ॾाढो इन शइ मौसीक़ी जो माना उनखे इलाही ज़रूरत आहे। पोइ उन्हनि खे कीअं सेखारींदा आहियो, कीअं ख़बर थी हू पए हू उन्हनि बसि खे? असल में जेके डिसेबल ॿार आहिनि, जेके MR ॿार आहिनि, हू त बसि इंजॉय कंदा आहिनि मौसीक़ी खे, म्यूज़िक खे, रिदम खे। हुननि खे ख़बर न हूंदी आहे छा, बसि उहो डांस में शुरू थी वेंदा, पंहिंजी हुनजी जेका बॉडी आहे उहा माना बसि बॉडी लैंग्वेज उन्हनि जो मूवमेंट कंदी हूंदी। बिल्कुलु। ऐं जेके ॿार ब्लाइंड ऐं एॾो प्यार था कनि, तव्हां ॾिसो न हुननि जी मोहबत त वरी इलाही आहे। थोरो बि तव्हां अटैच थी वञनि हू हक़ीक़त मोहबत कंदा आहिनि, हक़ीक़ी थी ॻाल्हि। ऐं जेके ॿार ब्लाइंड आहिनि वीचारा, उन्हनि खे कीअं सेखारींदा आहियो? ऐं उन्हनि खे हथनि सां सुर ॿुधाईंदो आहियां त बाबा हीअ राग आहे, हीअ हेतिरनि सुरनि जो राग आहे, ऐं हीअ जेके सुर लॻंदा आहे इन में जेके बि गीत हूंदा तव्हांजा, मिसाल भैरवी आहे त भैरवी जा सुर उन्हनि खे ॿुधाए छॾिबा त बाबा हीअ सुर आहिनि, हिन में तीवर कोमल हीअ लॻंदा, त पोइ उहा उन्हनि खे उहा शइ। ऐं मां चवां थो अखियुनि वारनि खां उहो ज़्यादा असांखे रेस्पॉन्स ॾियनि था, उन्हनि खे जेका ॻाल्हि सम्झाई वञे थी त उहो जल्दी उनखे माना सम्झी वञे, पिक करे था वठनि पिया। सही। त जीअं त हिकिड़ो त सिखणु म्यूज़िक वारी ॻाल्हि थी वई, त छा उन्हनि में एतिरो बि आहे टैलेंट जो हो ॻाइण बि शुरू कनि? तमामु बहितरीनु। तव्हां अचो विज़िट कयो, ॾाढो तव्हां ख़ुशि थींदो। किथे आहे तव्हांजी? 15 गुलिस्तान जो हर 15 ब्लॉक में ब्लॉक 15। अच्छा, नालो हुनजो? गवर्नमेंट स्पेशल एजुकेशन कॉम्प्लेक्स। अच्छा, सही। त उते सिर्फ़ु उहे ई ॿार अची सिखी सघनि था? त असां वटि जेके माना डिसेबल ॿार जो माना जेको आहे असांजो स्कूल आहे, त उहो आहे उन्हनि ॿारनि जे लाइ। उन्हनि ॿारनि जे लाइ आहे। ऐं हूअं अगरि कोई तव्हांखे अप्रोच करे त उहो त वरी जीअं मुंहिंजी बैठक आहे त सही। उते अचनि माना सिखी सघनि था, त उन्हनि जे हींअर लाइ अलॻि उते- अलॻि जेको आहे अच्छा, सिस्टम, अच्छा, उते त सही। माना इजाज़त परमिशन न आहे। सही। अच्छा, जीअं ही ॿार आहिनि त केतिरा हूंदा हिते तव्हां वटि अकेडमी में? असां वटि त माना तक़रीबन मां सम्झां थो 400 ताईं जो आहे, माना 300-400 ताईं आहिनि ॿार। हुनखे पिक ड्रॉप ॾींदा हुआ गवर्नमेंट, हुनखे खणणु छॾणु सॼो कमु माना फ्री। हुनखे वज़ीफ़ो बि ॾिनो पियो वञे हाणे सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां, हुननि ॿारनि जे लाइ इलाही कमु पियो थिए। हलो माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे इहा त ॿुधी करे हिकिड़ी मतिलबु दिलि जाए थी त अहिड़नि ॿारनि जे लाइ बि कुझु न कुझु कमु थी रहियो आहे। न त असांजे मुआशिरे जे अंदरि जेके वीचारा माज़ूर नॉर्मल ॿार आहिनि उन्हनि जे लाइ कोन पिया कान्हे, हिननि जे लाइ वॾो कुझु पियो थिए। सिंध गवर्नमेंट न न, सुठी ॻाल्हि आहे। न त मां इहो पई चवां त जीअं माज़ूर ॿार थी विया, या त वरी जीअं ब्लाइंड थी विया, त उन्हनि खे नज़रअंदाज़ कयो वेंदो आहे, उन्हनि खे मतिलबु हिकिड़ो बोझ सम्झो वेंदो आहे मुआशिरे जे अंदरि।
पर सिंध गवर्नमेंट थैंक यू तव्हांखे चवणु चाहींदसि मां त तव्हां एतिरनि अहिड़नि ॿारनि खे जेको आहे नज़रअंदाज़ नथा कयो ऐं तव्हां उन्हनि जे लाइ का न का एक्टिविटी रखो था। गॾु गॾु पढ़ाई जो सिलसिलो बि उन्हनि जो हलंदो हूंदो। बहितरीन नमूने सां टीचर जेके बहितरीन आहिनि कंप्यूटर वोकेशनल इलाही कम आहिनि, माना मुख़्तलिफ़ उन्हनि जा क्लास थींदा आहिनि। उन ई अकेडमी में अंदरि पढ़ाई बि थिए थी, हर एक्टिविटी थिए थी। हू असां वटि पढ़ी ऑफिसर थी विया आहिनि ब्लाइंड 17 ग्रेड में, माशाल्लाह के 18 में ग्रेड में कमीशन तो। सही, माशाल्लाह, सुठी ॻाल्हि आहे। अच्छा, तव्हां घणो करे जेके गाना ॻाया आहिनि त उन में तव्हां कंहिंजी शाइरी वधीक ॻाई आहे? त आऊं कोशिशि कंदो आहियां त अवामी रंग ॻाइजे, जंहिंखे सुठी शाइरी हुजे, का उन में अहिड़ा अल्फाज़ न हुजनि जेको जो असांजो सिंध जो माण्हू ॿाराड़ी जो ॻोठनि ताईं ही तव्हांजो KTN जो आवाज़ु वेंदो आहे। त आऊं कोशिशि कंदो आहियां त अहिड़ी शाइरी ॻायां जेके असांजा सिंध जा ॿाराड़ी जा माण्हू ईज़ी उन्हनि लफ़्ज़नि खे सम्झनि। बाक़ी मूं मुख़्तलिफ़ ॿोलियुनि में ॻायो आहे, सिंधी, सराइकी, उर्दू, पश्तो में बि। अरे वाह, सही। बलोची? बलोची घटि हिकु ॿ गीत। पश्तो में मूं हिकिड़ो हुजरा प्रोग्राम पेशावर में कयो। अच्छा। रेडियो पाकिस्तान, माना 2000 शायदि 4 जी ॻाल्हि आहे। तॾहिं ॻायो हूंदव। उन खां पोइ वरी कोशिशि उते वियासीं, बस उते दोस्त हूँ मुझे तो मेरा दोस्त मेहमान है और इनको रिकॉर्डिंग करनी है इनकी। सही। तो पोइ मां पश्तो गीत लिखिया पंहिंजी ॿोली में, लिखी करे मूंखे त फ़र्क़ु ई कोन पियो। अहिड़ो बहितरीनु ॻायो तो परेशान हुजनि त साईं सिंध से आया ये कैसे गा रहा है। अच्छा, तो पश्तो तो ॾुखी आहे। हाँ, ॾुखी बोली है पर मूंखे ईज़ी लगी। अच्छा, थोड़ो गुनगुनाईंदो? वाचावला सुना पमा बांधे बलकड़ और न प दुनिया दुनिया बांधे, बलकड़ और न प दुनिया दुनिया बांधे। वाचावला सुना पमा बांधे, वाचावला सुना पमा बांधे, बलकड़ और न प दुनिया दुनिया बांधे, बलकड़ और न प दुनिया दुनिया बांधे। मकसद द कुल गया ते पर बदी न कड़म चाह बांधे, बलकड़ा और न प दुनिया दुनिया बांधे, बलकड़ा और न प दुनिया दुनिया बांधे। आचा वाला सुना पमा बांधे, आचा वाला सुना पमा बांधे। माशाल्लाह, ॿ लैंग्वेजेस में ॻायो तव्हां? हिकिड़ी लैंग्वेज, हिकिड़ी पश्तो या? अच्छा, पर पेशावर वारी। पेशावर वारी मतलब छा थियो हिन जो? मतलब मूंखे बि अच्छा, यानी त ॻाए छॾियसि बस। हाय, अलाए छा मतलब लिखे साड़े। मूं लिखी करे ॻाए छॾियो। मूंखे अञा ताईं उहे माना उहे अल्फाज़ यादि आहिनि जेके मूं तव्हांखे ॿुधाया। हाणे ॻाइण में ॾिठो का दिक़त कान्हे। पर जंहिं महफ़िल में जिथे ॻायो मतलब सही आहे, सही उन्हनि खे ॾाढो रिस्पॉन्स मिलियो, तमामु बहितरीन। छो जो ये लैंग्वेजेस अहिड़ियूं हूंदियूं आहिनि असां त चई छॾींदा आहियूं, ख़बर न पवंदी आहे मतलब छा आहे। मगर उन्हनि जे हिसाब सां उन्हनि जा जेके फोक रंग हो जेको उहे गीत मूंखां उन्हनि ॻाराया, जेके उन्हनि जा कल्चरल फोक जेके गीत हुआ। सही सही पश्तो में सही। ईअं तव्हां सूफीनिज़म या कुझु इलाही शाह साहब खे ॻायोसीं, सचल साईं माना काफ़ी सूफ़ी ॻायो आहे तव्हां काफ़ी, त कुझु सूफ़ी थी वञे? हो लाला हो लाला हो बिया डूंगर डस पिरिय जो लाला लाला वो मिया वो डूंगर डस पिरिय जो मुखे काफ नदी को लती काल कतारा विया तोड़ा वटा तो मिया हो तो मुझो हो को साजन इन्हीं साथ में
हो लतीफ छल भिट वसई लतीफ पेरे पवंदी सान चमंदी सान पेरे पवंदी सान चमंदी सान रही बजरात बंबोर में अल्लाह रही बजरात बंबोर पेरे पवंदी सान चमंदी सान पेरे पवंदी सान चमंदी सान रही बजरात बंबोर में अल्लाह रही बजरात बंबोर में पेरे पवंदी सान रही बजरात बंबोर में अल्लाह रही बजरात बंबोर में पेरे पवंदी सान पेर पिथू कया आई तेरू चिनू तो होलती रहमन पिए रूह में वाको कंदस भूमिया रहमन पिए रूह में मिली वाको कंदस भूमिया सोने रसूल जो मिठड़े रसूल जो सोने रसूल जो मिठड़े रसूल जो चौथ चुमंदी सान चमंदी सान चौथ चुमंदी सान चमंदी सान रही बजरात बंबोर में अल्लाह रही बजरात बंबोर में पेरे पवंदी सान
घोट जो लतीफ़ चए शाह लतीफ़ चए घोट लतीफ़ चए मुर्शिद लतीफ़ चए लोचे लहंदी सान चवंदी सान लोचे लहंदी सान चवंदी सान रही वञ रात बपोर ते अला रही वञ रात बपोर मेरे पवंदी सान माशाल्लाह माशाल्लाह मूंखे उमेद आहे जेके असांजा भाउ भेण ॾिसनि पिया तव्हां यकीनन ही वारो कलाम इंजॉय कयो हूंदो छो जो मां ॾाढो इंजॉय कयो माशाल्लाह मां सफ़ा गुम थी वई हुयमि हिन में ॾाढो बहितरीनु माशाल्लाह हिन शाइरी हूअं ई बहितरीनु आहे वरी जॾहिं हिनखे ॻाइजे हर कंहिंजे वस जी ॻाल्हि न आहे हा हर कंहिं वसी ॻाल्हि इहा हक़ीक़त ॻाल्हि आहे शाह साहिब जा जेके कलाम आहिनि या जेके उन्हनि जी वायूं थियूं या जेको बि उन्हनि जी शाइरी कयल आहे मां चवां थी कोई माण्हू हुनखे ॻाए सघे थो हर कोई नथो ॻाए सघे ऐं हीअ राग बि जेको मतिलबु साईं जा हिकिड़ा पसंदि जीअं कोहारी आहे कोहारी राग में या राणो आहे सुरमारवी आहे इहे इलाही कमु आहे माना बाक़ी सही ॻाल्हि आहे त माना हर माण्हू हिन ॿोली खे ॻाए नथो सघे सही तव्हां सूफ़ी ॻाइण कॾहिं खां स्टार्ट कयो हुयो स्टार्ट ई सूफ़ी खां कयो ऐं हो तव्हांखे या ॿुधायां त मौसीक़ी जी का बि ज़बान न आहे जॾहिं असां सिखियासीं न इहे सभु शयूं छो जो स्टार्टिंग में अॻे जॾहिं का महफ़िल में वञणु थींदो त पहिरियों ई को कसीदो माना पंजतन पाक जे शान में या कोई अलाह वारनि जी जेका शाइरी उहा पहिरियां स्टार्टिंग ई असां उहा कंदा हुआसीं पोइ ॿिया कलाम चवंदा हुआसीं इहा शइ त शुरू खां ई असांखे सेखारी वई आहे सही ऐं जीअं महफ़िल में वेंदा आहियो त तव्हांखे घणो करे जेके ऑडियंस जेका वेठी हूंदी आहे उहा इलाही फरमाइशूं कंदी आहे मुख़्तलिफ़ अंदाज़नि में हा बिल्कुलु कॾहिं कीअं हूंदी आहे महफ़िल बसि इलाही ॾुखियो बि थींदो आहे ऐं उन्हनि खे वरी असांखे त हाणे फ़नकार हिकिड़ो दुकानदार आहे उहा शयूं पूरियूं बि करे कोशिशि कंदा आहियूं त असांखे जेका शइ यादि हुजे त हुननि ताईं हुननि जी दिलि ख़ुशि थी वेंदी आहे सही काफ़ी फरमाइशूं थी आहिनि महफ़िल में वेंदियूं आहिनि मुख़्तलिफ़ कलामनि जूं सही जी जी अच्छा कॾहिं तव्हां पंहिंजी सिंध धरती जे लाइ कोई कलाम लिखियो काफ़ी साईं धरती ते बि इलाही गीत मूं ॻाया अच्छा सिंध ते तव्हां पाण लिखियो पाण शाइरी हिकिड़ी मूं कई हींअर मूंखे कुझु हुन जा थी सघे ॿोल यादि हुजनि या न बि हुजनि मूं हिकिड़ो पाण बि गीत लिखियो हुयोसीं उहो तव्हां खां पोइ ब्रेक खां पोइ ॿुधंदासीं इंशाल्लाह जी व्यूअर्स वक़्तु आहे ब्रेक जो कारे न वञिजो जल्दी वापसि था भलेकार था चऊं तव्हांखे रंगनि भरी शाम में होॾां असांखे क्यू पियो मिले त शोभी भाई म्यूज़िक प्ले करे मां शोभी भाई खे ॾिसां थी त म्यूज़िक प्ले कर भला त मां ॿीहर भलीकार चवां पंहिंजे व्यूअर्स खे शो कर रही हैं आप सही बात है नहीं कभी कभी गेस्ट से बात करनी पड़ती है सभिनि खां इम्पॉर्टेंट ॻाल्हि मां इहा चवणु चाहींदसि माशाल्लाह माशाल्लाह सां ही जेके असांजी सिंध जा जेके सरमाया आहिनि असांजा जेके ढोलक वारा जेके भाइर आहिनि या जेके हारमोनियम वॼाइनि था या जेके सिंगर्स थी विया या जेका बि हिननि जी टीम थिए थी स्पेशली मां कल्चर डिपार्टमेंट खे हिकिड़ी रिक्वेस्ट करणु चाहींदसि मां हमेशह कंदी आहियां इहा रिक्वेस्ट ज़रूरु करणु चाहींदसि त प्लीज़ हिननि माण्हुनि जे बारे में ज़रूरु सोचो छो जो हीअ असांजो असासो आहिनि इन्हनि खे ॾिसी करे ई कंहिं नौजवान जी दिलि चए थी त असां हिन फील्ड में अचूं चाहे उहो सिंगिंग जी तरफ़ अचे चाहे उहो कोई न कोई इंस्ट्रूमेंट वॼाइण जी तरफ़ अचे हाणे जीअं ढोलक वारो भाउ कुर्बान अली भाउ उर्फ़ सजाद अली इन्हनि खे ॾिसी करे केतिरनि माण्हुनि जी दिलि चवंदी हूंदी त मां ढोलक वॼाइणु सिखां मां ढोल वॼायां या जीअं सर आहिनि माशाल्लाह सां
हारमोनियम बि वॼाइनि था, ॻाइनि बि था गॾु गॾु। हिननि खे ॾिसी केतिरनि माण्हुनि जी दिलि चवंदी, जीअं शोभी भाई आहिनि माशाल्लाह सां मल्टी टैलेंटेड आहिनि, पियानो प्लेयर आहिनि, केतिरियूं ई शयूं पियानो में आहिनि हिननि वटि। सो प्लीज़ बराए महिरबानी तव्हां इन्हनि माण्हुनि जे बारे में कुझु सोचो। ही वीचारा जेकॾहिं कुझु कनि था त पंहिंजी सिंध जे लाइ कनि था, त तव्हांजो बि फ़र्ज़ु आहे त हिननि खे को न को वज़ीफ़ो या काई अहिड़ी एक्टिविटी हिननि खे ॾियो या कोई अहिड़ो कमु हिननि खे ॾियो जो ही बेरोज़गार न वेहनि। ही जेको वक़्तु आहे, ही जेको टाइम आहे, ही ॾाढो ॾुखियो वक़्तु आहे। तव्हांखे त फंड्स बि मिलनि था, केतिरा ई फंड्स तव्हांखे मिलनि था, त तव्हां छो कोन पंहिंजे आर्टिस्टनि जे बारे में सोचो था। वीचारा छो हिकिड़ी जाइ ते वेही करे सुकून सां जॉब नथा करे सघनि या पंहिंजो घर नथा हलाए सघनि, छो हुननि खे हर जाइ ते वञिणो थो पवे। को अहिड़ो हिननि जे लाइ ज़रियो पैदा कयो, चाहे उहो तव्हां पंहिंजे कल्चर डिपार्टमेंट में कयो या कंहिं ॿी जाइ ते हिननि जे लाइ का न का एक्टिविटी रखो जिते हिननि खे मंथली अर्निंग थींदी रहे, ताकी हिननि खे पार्ट टाइम या कंहिं ॿी जाइ ते धिका खाइणा न पवनि। हिननि जो बि हक़ आहे त हीअ सुठे तरीक़े सां पंहिंजी फैमिली सां गॾु घुमनि फिरनि, हिकिड़ी इज़त वारी ज़िंदगी गुज़ारनि। सो प्लीज़ मां तव्हांखे रिक्वेस्ट थी कयां, अॼु मां इलाही खुलनि लफ़्ज़नि में चयो आहे त प्लीज़ अहिड़नि माण्हुनि जी हेल्प कयो, उन्हनि जे बारे में कुझु न कुझु सोचो। सर मां ग़लति न चयो? न बिल्कुलु थियणु खपे। जिन माण्हुनि एतिरी महिनत कई आहे, हिननि टाइम ॾिनो आहे, हिन पंहिंजी मौसीक़ी, हिन पंहिंजे मुल्क जो नालो रोशन कयो आहे ऐं इलाही सिखी करे, त उन्हनि जो हक़ आहे। ऐं काफ़ी अहिड़ा आर्टिस्ट आहिनि जेके शिकायत कंदा आहिनि, अक्सर शिकायत कंदा आहिनि त असांखे जेको आहे नज़रअंदाज़ कयो थो वञे कल्चर डिपार्टमेंट जी तरफ़ां। बसि आहे सिफ़ारिशी कल्चर आहे, त कल्चर उहो बि सिफ़ारिशी आहे, पर उहो जाम थी वियो आहे। उनजे करे जेके असुलु हक़ीक़ी माण्हू आहिनि उहे रहिजी था वञनि उन्हनि शयुनि खां। बहरहाल अल्लाह से सभिनी खे हिदायत ॾिए। त कॉल वठंदासीं, कॉल बि आहे असां सां गॾु। हेलो, अस्सलाम वालेकुम। हेलो हेलो वालेकुम अस्सलाम जी भा। वालेकुम अस्सलाम अदा। कहिड़ा हाल आहिनि भा? माशाल्लाह भेण अल्लाह जो शुक्र आहे। अब अनवर जेको गाए पियो इहो राग जेको ऐं ये चम बिल्कुलु हिकिड़ो सिधो ऐं सादो सम्झ अचे थो। जी 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 जी। ऐं जेके अॼुकल्ह जा गाना ॻाइनि था, ॻाइनि छा था, पोइ वरी कारे भरे था रखनि, यकीन न कुझु सम्झ न ईंदो आहे, को साद ई ॿुधण में ईंदा आहिनि, रोईंदा आहिनि उहे, रोईंदा आहिनि। रुगो ढोलक जो आवाज़ ईंदो आहे ऐं बसि गणपण ही जेको राग आहे, इहो राग आहे जेके ॿुधणु खपे ऐं मज़ो बि अचे थो, सुकून बि अचे थो। लेकिन शायदि असांजी बदकिस्मती आहे, ॿुधण वारा घटि था वञनि हींअर। छो ॾाढे त मूंखे यादि आहे त असांजो वॾो नवाब शाह जो अनवर विस्तर जो नालो हुयो ऐं अलाह हुनखे ज़िंदगी ॾे, हींअर बीमार आहे। असां टीवीअ वारा बि हुनखे थोरो यादि कयो, संभालियो। अनवर विस्तर असांजो हिकिड़ो भलो रागी हुयो अदी जी जी। त अदी ॾाढो सुठो थो लॻे। ऐं भाई शोभी आज मज़ा आ रहा है, रात का नहीं आ रहा। बहुत मजा आ रहा है, उस्तादों के साथ हूँ। उस्ताद देखो ना ये, अच्छा मैं टाइम का मैं एक शादकार बताऊंगा। उस्ताद अनवर को जो बात कर रहा था तो परिंदे की चूंज जैसा वो जो उसने मिसाल दी थी, सिंधी में अदा अनवर को मिसाल आप तान हुसैन वडो गायणो हुयो। जी साईं जी जी। त उहो जॾहिं रस्ते ते वियो त हुनखे उञ लॻी त हुन हिकिड़ो राग सारंग गायो त भारत चेड़ मां पाणी पिया। जी जी। उतां हिकिड़ो हारी हुयो, किरणू हर पियो आहे। अच्छा। भारत जो सही तो सॼो हुनजो फसुल ॿुधी हो, हुन तान हुसैन खे लकूं हणी ऐं चई त मां राग गायां थो कुझु। हुनजे मां राग गायो हरण वारे त हिकु लाट पाणी जी तोरे जी लाट अॻु आई। वाह वाह। जी हीअं राग गाइबो आहे, तूं छा ॻाईंदे? तान हुसैन अची हिते राग गाए। हो त पाण तान हुसैन हुयो। पाण पोइ उन हर वारे जो वरी शागिर्द थियो। वाह सही। त इहो आहे राज अदी। त कॾहिं बि अते जी ॻाल्हि बिल्कुलु सच आहे। कंप्लीट इंसान नथो थी सघे। तान हुसैन वॾो नालो, वाकई हर वारे हुनखे पंहिंजो शागिर्द करे छॾियो। सही। त अलाह जो शुक्र आहे अदा अनवर माशाल्लाह तव्हांजा इमाम ज़रदारी अल्लाह ताला ज़रदारी फोटो ज़रदारी हिकु नाला हुया पंहिंजा जेके तव्हांजो पंहिंजो नालो आहे पीत जी गोडी। तव्हांखे वॾी ज़िंदगी ॾिए, अल्लाह तव्हांजी तंदुरुस्ती ॾिए, मुंहिंजी इहा ई दुआ आहे। वॾी महिरबानी। पंचनि जे सदके अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। ख़ुशि हुजो, आबाद हुजो। थैंक यू सो मच अली गुल भट्टी भा, तव्हां कॉल कंदा आहियो हमेशह असांजे प्रोग्राम में
ऐं तमामु सुठो लॻंदो आहे। ईअं कॉल्स कंदा रहो ऐं भाभी खे इलाही सलाम ॾिजो, पंहिंजो ख़्यालु रखिजो। अल्लाह हाफ़िज़। त जीअं ॻाल्हि ॿोल्हि थी रही हुई तव्हां सां, त तव्हांजी दिलि जेका चए उहो असांखे हीअं ॿुधायो। प्यार दरियाग पे लटजी थो वञे, को बि इंसान बि मटिजी थो वञे। मां मञा थो त सभिनी पारे सोनागे, ओ पर गज़ब थियो जो सचो सोन बि कटजी थो वञे। बाज़े बंदूक शिकारी जे छुटे थी पुठिते। उस्ताद बुखारी मिसाल ॾिनो आहे, शिकारी जो मिसाल ॾिनो आहे। असुल जेका ॻाल्हि आहे, केतिरो बि को हसीन माण्हू हुजे उस्ताद, भली जॾहिं गुज़रंदो हज़ार उन माण्हू खे ॾिसंदा हूंदा, पर किथे हू पाण बि क़ैद थियल हूंदो आहे। बुखारी तो चए, बाज़े बंदूक शिकारी जे छुटे थी पुठिते, जो फटे थो सो कॾहिं पाण बि फटजी थो वञे। प्यार दरियाग पे लटजी थो वञे। मोहब्बत में कॾहिं धोखा थींदा आहिनि, त शाइर पंहिंजे लफ़्ज़नि में बयान कयो आहे, धोखे जी ही दुनिया, धोखे जो ही प्यार वा, धोखे जो ही प्यार वा, कंहिं जो हिते कंहिं सां सचो किन वहवारवा, कंहिं जो हिते कंहिं सां सचो किन वहवारवा। धोखे जी दुनिया, धोखे जी दुनिया, धोखे जी दुनिया है। सफ़ा जाचे ॾिठो मूं जहान खे, मोहब्बत बजा उल्फत मिली, दर्द मिलिया जिंद जान खे। ते रखण हाणे भर सफ़ा बेकार वा, सफ़ा बेकार वा, कंहिंजो हिते कंहिंसां सचो किन वहवारवा। धोखे जी दुनिया, धोखे जी दुनिया, धोखे जी दुनिया है। सूरन जो मुंह सामान रखियो, ओ तू बेकदरा, तेरी दिल बेकदरी, तेरा कातुल अखियां बेकदरा, सिर्फ आड़ घता सड कोन देवन, तेरे गोठ दियां गलियां बेकदरिया। एक गाल होवे उस्ताद खां तेरियां हड़ई गालियां बेकदरिया। पंहिंजे मथां सूरन जो मुंह सामान रखियो,
पर मूं न थिए कंहिंजो चवण मञो मुंहिंजी हिन ग़लती ते खिलियो संसार वा कंहिंजो हिते कंहिंसां सचो की न वहिंवार वा धोखे जी दुनिया है मां प्यो अचां पुछंदो वतां दिल पर पियो वे तर दूर थे मां प्यो रुआ हू पियो खिलंदो रहे जख्मी जिगर थो चूर थे दस्तूर थी इहो ॾुखियो इहो वीचार वा कंहिंजो हिते कंहिंसां मिठा कोन वहिंवार वा कंहिंजो हिते कंहिंसां मिठा कोन वहिंवार वा धोखे जी दुनिया है धोखे जी हीअ दुनिया ठगी जो प्यार वा कंहिंजो हिते कंहिंसां सचो वाकई धोखे जी दुनिया आहे तव्हांखे बि ईअं कुझु धोखो वोखो त न मिलियो आहे कॾहिं ज़िंदगी में मोहबत आहे किथे धोखा ई धोखा आहिनि हर माण्हू पंहिंजी को बि माण्हू कंप्लीट न आहे हर माण्हू सां मूं बि इलाही इंटरव्यू कया माना को माण्हू कंप्लीट न आहे थोरे टाइम जे लाइ कंप्लीट थियो हूंदो वरी उहे साॻियूं दाहूं ऐं कुकूं कॾहिं दोस्ती में धोखो या कंहिं तव्हां माना सां हर कम में मूं जेको ॾिठो आहे ज़ाहिर आहे त हीउ जेको मोहबत त आहे पर आहे थोरे टाइम जे लाइ मतलब ई घणा आहिनि हा माण्हू थोरे टाइम जे लाइ वरी बसि कोई रस्ता मतलब ई छो आहिनि मतलब हिकिड़ी सुठी दोस्ती माण्हू छो कोन थो निभाए सघे छो जो मोहबत त हाणे जे हिकु तरफ़ां ॿई तरफ़ आहे त हली थी वञे कुझु टाइम जे लाइ पर हिकु तरफ़ो आहे त पोइ त इहे दाहूं आहिनि बसि सभु कुझु कंहिं माण्हू पंहिंजी सभु शइ छॾे ॾिनी सही ऐं उहो माण्हू आहे जेको हुनखे खंघे ई कोन सही ॻाल्हि आहे त बसि अलाह साईं हिदायत ॾिए सभिनीनि खे ऐं दोस्ती जे लाइ मां चवंदी आहियां चाहे उहा दोस्ती हुजे मोहबत हुजे कोई बि रिश्तो हुजे ॾाढा उनखे अनमोल निभाइणु रिश्ता खपे। आहिनि, अनमोल रिश्ता हा, आहिनि, बिल्कुलु। निभाइणु निभाइणु घुरिजे ऐं ईमानदारी सां निभायो ईमानदारी सां जेका जंहिंजी अमानत आहे उहा उन जी ई रहणु ॾियो ऐं अमानत में ख़यानत न कयो त बहितर आहे इहो जी व्यूअर्स वक़्तु तमामु घटि रहिजी वियो आहे ऐं इंशाअल्लाह वरी ये सिलसिला यहीं हलंदा हमने रहंदा आप लोगों के लिए आधा घंटा और बढ़ा लिया है। आप बैठ जाए फिर वरी महिरबानी भाउ तव्हां आया पंहिंजो क़ीमती वक़्तु तव्हां असांखे ॾिनो वेंदे वेंदे तव्हांखे गानो ज़रूरु ॿुधंदासीं बिल्कुलु तव्हांजी महिरबानी तव्हांजी टीम जी अदा एंडी शर्मा जी महिरबानी जेको तव्हांजो डायरेक्टर आहे सॼी शोभी भाई तमामु ॾाढी ख़ुशी थी तव्हां सां अची करे प्रोग्राम करे के वॾी महिरबानी कुर्बान भाउ ॾाढो सुठो ढोलक वॼायो तव्हां बि वॾी महिरबानी तव्हांजी थैंक यू शोभी भाई इंशाल्लाह कल मुलाक़ात होगी जी व्यूअर्स इंशाल्लाह ज़िंदगी रही सुभाणे मिलंदासीं ऐं फ़ैसिलो तव्हांखे अॼु ई करिणो आहे जेकॾहिं सुभाणे ॿार खे हलणो आहे सो
15 ऑगस्ट खां 21 ऑगस्ट ताईं जारी मुहिम जेका पोलियो जी हली रही आहे, त बराए महिरबानी तव्हां पंहिंजे नंढड़नि ॿारनि खे पोलियो जो ड्रॉप्स पियारियो ऐं उन्हनि खे वैक्सीन करायो, छो जो हीअ लाइलाज बीमारी आहे ऐं इन जो हल सिर्फ़ु इहो आहे तव्हां पंहिंजे ॿारनि खे पोलियो जा ड्रॉप्स पियारियो ऐं वैक्सीन लॻायो। इंशाल्लाह ज़िंदगी रही सुभाणे मिलंदासीं, तेसिताईं पंहिंजे प्यारे जो तमामु घणो ख़्यालु रखिजो। मूंखे ऐं मुंहिंजी पूरी टीम खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़ जी। असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं। किबलो मटियोसी कॾहिं वक़्त सां कीन, किबलो मटियोसी सदा तुंहिंजे दर जा साइल रहियासीं, सदा तुंहिंजे दर जा साइल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, घायल रहियासीं। मोहब्बत जे बदले मोहब्बत पखेड़े, मोहब्बत जे बदले मोहब्बत पखेड़े, सदा नफ़रतुनि जा कातिल रहियासीं, सदा नफ़रतुनि जा कातिल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं। आगे छॾियो हक़ जो रस्तो कॾहिं की न आगे, छॾियो हक़ जो रस्तो कॾहिं की न आए, सदा तन जी सदा नफ़रतुनि जाई कातिल रहियासीं, सदाई सचारनि सां शामिल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां इश्क में तुंहिंजा कायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं, असां मस्त नज़ुरुनि जा घायल रहियासीं। कमज़ोर
गोरी तुझी नवाज़ा हसीनन हथाई घायल रहियासी हसीनन हथाई घायल रहियासी असां इश्क में तुझा कायल रहियासी असां इश्क में तुझा कायल रहियासी